अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सखर IBA पारां एडमिशन 2022-23 जे लाइ फाउंडेशन सेमेस्टर अनाउंस कयो वियो आहे। फाउंडेशन सेमेस्टर में तव्हांखे इंग्लिश, मैथमेटिक्स, इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी जा सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा ऐं उन में जंहिंजी 2.2 GPA हूंदी उहो मेन कैंपस ऐं सब कैंपसिस में अंडर ग्रेजुएट प्रोग्राम पढ़ी सघे। जेके सब कैंपसिस आहिनि उन जे लाइ फाउंडेशन सेमेस्टर जी जेका फी आहे उहा 25,000 आहे ऐं एडमिशन टेस्ट फी सेम 500 रुपया आहे। सब कैंपसिस में जेको IBA जो खैरपुर कैंपस आहे, दादू कैंपस आहे, कनकोट कैंपस आहे ऐं मीरपुर खास कैंपस आहे। अगरि इन्हनि में तव्हां पढ़णु चाहियो था तव्हां फाउंडेशन सेमेस्टर फी 25,000 पे कंदा एडमिशन टेस्ट में पास थियण खां पोइ ऐं तव्हां मेन कैंपसिस में पढ़णु चाहियो था तव्हांजी फाउंडेशन सेमेस्टर फीस 50,000 थींदी। हाणे इन जो इम्पोर्टेंट डेट्स जेके आहिनि ऑनलाइन एप्लीकेशन 26 सितंबर खां स्टार्ट थी चुकियूं आहिनि। लास्ट डेट इन में अप्लाई करण जी नवंबर 8 2022 आहे ऐं एडमिशन टेस्ट इन जी 13 नवंबर 2022 ते थींदी। अप्लाई जे लाइ हीअ असांखे लिंक ॾिनल आहे applyadmissions.iba-suk.edu.pk। इन ते वञी तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा। अप्लाई करण जे लाइ तव्हांखे राइट साइड ते लिंक नज़र हूंदी। इन वीडियो में सम्झायल आहे त IBA जे पोर्टल ते वञी कीअं अकाउंट क्रिएट कजे ऐं अप्लाई कीअं कजे। इहा वीडियो ॾिसी तव्हां अप्लाई करे सघो था ऐं जॾहिं तव्हां फाउंडेशन सेमेस्टर क्लियर करे ऐं रेगुलर प्रोग्राम में वेंदा त उते स्कॉलरशिप्स भी हूंदियूं। स्कॉलरशिप्स ते तव्हां पढ़ी सघो था। फर्दर अगरि जेकर तव्हांखे इन जे बारे में का इंफॉर्मेशन खपे थी, अलॻि अलॻि कैंपसिस जा अलॻि अलॻि नंबर ॾिनल आहिनि। जीअं मेन कैंपसिस जो कॉन्टेक्ट नंबर आहिनि, उन खां अलावा ही कंदकोट कैंपस जा कॉन्टेक्ट नंबर आहिनि, IBA खैरपुर जा कॉन्टेक्ट नंबर आहिनि, दादू कैंपस जो कॉन्टेक्ट नंबर आहे, मीरपुर खास कैंपस जो कॉन्टेक्ट नंबर आहे। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। IBA फाउंडेशन सेमेस्टर अनाउंस थी चुकियो आहे, उन में कीअं अप्लाई कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ियूं ईंदड़ नयूं वीडियोस तव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।